अच्छा सर, हाणे पाण जेकॾहिं अचूं जुवेनाइल लॉस ते, इहो कहिड़ी बला आहे? इहो त आम माण्हू सम्झी ई कोन थो थी कहिड़ा लॉज़ आहिनि। असां वटि हिते आहे जेकॾहिं वॾे कंहिंखे ॾंडो हयो, को जहिड़ो थी पियो उहो थाणे ते हले, जेकॾहिं कोई ॿार कंहिंखे तशदुद करे थो या कंहिं ॿार खऊं सिरोटो लॻी पियो कंहिं वॾे खे कंहिं ॿार खे, त उनखे बि थाणे ते खणी हलो ॿधो। साईं, जुवेनाइल मां मुराद कानून में जुवेनाइल टर्म जी सवली माना इहा आहे त उहो 18 सालनि खां नंढो ॿार जेको को कानूनी तौर ते जंहिं ॾोह कयो हुजे ऐं उहो ॾोह में FIR में नामज़द थी वञे, उन्ही खे जुवेनाइल चवंदा आहिनि। उहो अगरि हाणे जुवेनाइल जस्टिस सिस्टम एक्ट 2018 जो ठहियलु आहे, उन्ही जे मुताबिक़ अगरि जे मां अञा हिन जी वधीक तफ़सील सां बयानु कयां त उन्ही खे वरी आसानी ॾिनी वई आहे। त उन्ही में वरी हिकिड़ा क्राइम्स जेके आहिनि उहे मेजर ऐं ॿियो वरी माइनर। अगरि माइनर मां मुराद जेके उहे ॾोह जिन्हनि जी कानून में सज़ा 3 सालनि ताईं बयानु कई वई आहे, ऐं मेजर उहे जिन्हनि जी 7 सालनि ताईं ॾोह जेको आहे उहो बयानु कयो वियो आहे, जंहिंमें क़ैद आहे ऐं फाइन आहे, ॾंड आहे, ॿई इहे शयूं आहिनि। त इन्हनि ॿिन्हनि ते जेके जुवेनाइल्स आहिनि उन्हनि ते जेको हक़ थी वियो आहे उन्हनि जा, माना इहे ॿई बेलेबल ऑफेंस उन्हनि में आहिनि। हालांकि अगरि जे असां पाकिस्तान पेनल कोड में असां वञूं था त काफ़ी अहिड़ा कानून आहिनि, ॾोह आहिनि जिन्हनि जी जेका सज़ा आहे उहा 7 साल ताईं आहे, त उहा नॉन बेलेबल बि आहिनि। वाइलेस जुवेनाइल्स जेके आहिनि, माना उहे ॿार जेके 18 साल खां नंढा आहिनि ऐं ॾोह था कनि ऐं कंहिं FIR में नामज़द थी था वञनि, त उन्हनि जे लाइ ही कानून जुवेनाइल जस्टिस सिस्टम एक्ट 2018 इहो उन्हनि खे फ़ाइदो थो ॾिए त 7 सालनि ताईं बेल उन जो हक़ आहे। अगरि जे हू कंहिं FIR में नामज़द थी बि वञनि था, त जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहे, जज साहब आहे, उहो माना इन कानून जे मुताबिक़ बाउंड आहे त हू हुननि खे अनटिल अनलेस हू कंहिं जेको आहे उहो को वॾो अञा क्राइम न हुजे जंहिंजी सज़ा 7 सालनि खां मथे हुजे, फॉर एग्ज़ाम्पल जीअं क़त्ल अमद आहे या उन खां अलावा को रियासत जे मुखालिफ़ का अहिड़ो को क्राइम आहे उहो न हुजे, त उन खां अलावा हर कंहिं में हू बेल जा हक़दार आहिनि। 7 खां प्लस आहे, अहिड़ो क़त्ल करे थो वेझे 16 सालनि जो ॿार, पोइ छा थींदो? साईं, उन में इहो आहे त उन जी जेका सभ खां पहिरीं त उन्हनि जे लाइ जेके जेल आहिनि उहे त उन जो जेको केस हलंदो उन जे लाइ कोर्ट ई अलॻि ठहियलु आहे, जुवेनाइल कोर्ट आहे, उन में उन जो केस हलंदो। उन्हनि जो जेको जेल में ऐं कस्टडी में जेॾी महिल रखियो वेंदो त उहो हुननि वॾनि जेके कैदी हूंदा आहिनि 18 साल प्लस खां 18 खां वॾा, उन्हनि खां बि अलॻि रखियो वेंदो। त जी जेको वॾा कैदी आहिनि हिकिड़े रूम जे अंदरि आहिनि, उहे ऑलरेडी ॾुआरी आहिनि। पोइ को कैदी कहिड़े ॾोह में नामज़द आहे, को कैदी कहिड़े ॾोह में नामज़द आहे, को कन्विक्टेड आहे, क़ैद थियल आहे, त उहे उन खे नुक़सान रसाए था सघनि। उन नुक़सान खां बचाइण जे लाइ भले उहो कोई FIR में नामज़दी छो न हुजे, भले उहो मुजरिम ई छो न हुजे, पर छो जो 18 सालनि खां नंढो आहे, अञा ॿार आहे, अञा उनजी सिख्या जे लाइ काफ़ी कुझु थी सघे थो, हू इम्प्रूव थी सघे थो, पंहिंजे पाण में सुधारो आणे सघे थो। उहो सुधारो आणण जे लाइ जेको आहे उहे माना जुवेनाइल कोर्ट्स ठाहियूं वयूं आहिनि ऐं उन खां अलावा अलॻि उन्हनि जो जेल ऐं अलॻि उन्हनि जा सेंटर्स ठाहिया विया आहिनि। जेल अलॻि आहे? जी बिल्कुलु, मुकमिल तौर ते अलॻि आहे ॿारनि जो। जी जी जी। अच्छा, उते पोइ हूअं त जेके वॾा आहिनि कैदी 18 प्लस जेके आम जेल में रखिया वञनि था, या जेके असां जेल जूं कहाणियूं ॿुधंदा आहियूं जेको अंदरि जेको कुझु जेल में थिए थो, हाणे ॿारनि जूं जेके स्पेशल जेल तव्हां ॿुधायो जेके 17 खां घटि उमिरि वारा आहिनि उन्हनि खे उते रखियो वञे थो, त पोइ उन्हनि जी ब्रेन वॉशिंग जे लाइ, ब्रेन वॉशिंग में मुराद इहो आहे त उन्हनि जो हिकिड़ो जेको माइंड सेट आहे, जंहिं माइंड सेट तहत हू क्राइम कनि था, हिकिड़ो इतफ़ाक़ी थिए थो, उन खां हटी करे बि पाण ॾिसूं था त हैबिचुअल जेके आहिनि उहे ॿार क्राइम कनि था, त उन्हनि जो माइंड सेट तब्दील करण जे लाइ, ब्रेन वॉश करण जे लाइ, उन्हनि खे सुठो काराइतो शहरी बणाइण जे लाइ या ॾोहनि वारे पासे खां हुननि जो ध्यानु हटाइण जे लाइ, पढ़ाई वारे पासे रुझान वधाइण जे लाइ, त उते बि जेलनि में का ख़ासि सिस्टम रखियो वियो आहे इन कानून में? साईं, हिन कानून में हिकिड़ी ॾाढी सुठी कमेटी हिकिड़ी ठहियलु आहे। उन कमेटी जो जेको हेड आहे उहो मैजिस्ट्रेट साहिबु थींदो आहे, जंहिंखे सेक्शन 30 जा जेका आहे उहो पावर्स ॾिना वेंदा आहिनि ऐं गवर्नमेंट उन खे नोटिफाई कंदी आहे, उहो हेठि थींदो आहे। उन सां गॾोगॾु उन में हिकिड़ो को 7 ईयर बार जी स्टडिंग जो हिकिड़ो सुठो वकील मशहूरु हुजे, उहो बि उन जो हिसो थींदो आहे। उन सां गॾु जेको आहे उहो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो हिकिड़ो माण्हू उहो हूंदो ऐं उन सां गॾोगॾु प्रोबेशन ऑफिसर बि उन में अची सघे थो। उन्हनि जो कमु ई इहो आहे त सभ खां पहिरीं अगरि जेको जुवेनाइल कंहिं FIR में नॉमिनेट थियो आहे त उन खे सभ खां पहिरीं उहो प्रोबेशन ऑफिसर या सोशल वेलफेयर वारो जेको कमेटी जो मेंबर आहे, उहो जंहिं मैजिस्ट्रेट वटि उहा कस्टडी पेश थियल आहे, त उन खां इहो ई मैजिस्ट्रेट साहिब खां रिक्वेस्ट कंदो, साईं महिरबानी करे ऐं हिन लॉ जे मुताबिक़
जेसि ताईं जेके बि इहे माइनर ऐं मेजर अगरि अक्यूज़ड उन में आहे, उहे जुवीनाइल आहे, त उहो उन कमेटी न फॉरवर्ड कंदो। उन कमेटी जो कमु इहो हूंदो त मीडिएशन जे ज़रिए, मुसालिहत जे ज़रिए जेको आहे उन मसइले जो हल कढे। उन में जेको आहे उन सज़ाऊं एॾियूं वॾियूं न आहिनि। उन में इवन दो अगरि जे ॿी पार्टी जेका रज़ा ख़ुशी सां उनखे माफ़ु करणु चाहे त माफ़ु बि करे सघे थी। ऐं उन खां अलावा सोशल वेलफेयर जो जेको माण्हू हूंदो उनजो कमु ई इहो हूंदो आहे त हुनजी सिख्या करे, हुनजी जेको माइंड सेट आहे उहो चेंज करे, हुनजी ज़हनियत चेंज करे, जेके हुनजे ज़हन में जेका ॾोह वारी दुनिया मां हू आयो आहे उन्ही खे सुधारो आणे त जी हू पंहिंजी बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे।